टंडवादम में NPCIHA पारां पाक फौज जी हिमायत में रैली कढी वई। रैली NPCIHA ज़िले सांगड़ जे जनरल सेक्रेटरी मजहर चांडियो जी अगवाणी में NPCIHA ऑफिस खां कढी वई। रैली में नासिर कुरैशी, दानियाल खिलजी, शाहनवाज चांग, इम्तियाज खासखेली, अदनान मलिक, सदाकत कुरैशी, यूनिस कुरैशी ऐं ॿियनि शिरकत कई। रैली में NPCIHA ऑफिस खां टंडवादम प्रेस क्लब ताईं रैली कढी वई। रैली में पाकिस्तान कौमी परचम ऐं बैनर खणी पाक फौज जी हिमायत में नारेबाज़ी कई वई। उन मौक़े ते NPCIHA ज़िले सांगड़ जे जनरल सेक्रेटरी मजहर चांडियो ऐं ॿियनि सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो आहे त असीं पंहिंजे वतन पाकिस्तान ऐं पाक आर्मी सां मुहबत कयूं था। सोशल मीडिया ते वावेला कंदड़ मुल्क दुश्मननि, सियासतदाननि ऐं चंद नाम निहाद क़ौम परस्तनि खे असीं ॿुधाइण चाहियूं था त असीं हर क़दम ते पंहिंजे पाक आर्मी सां गॾु आहियूं।